माए रूप हजूं खटी बीजूं उहे न्याणियूं उन्हनि सां जिन जी महबत हया परदेसा औरत खे ख़ुदा बख़्शींदो अज़मत अम्मा आयशा सिद्दीक़ा ऐं अम्मा ख़ातून जन्नत जी अम्मा आयशा सिद्दीक़ा ऐं अम्मा ख़ातून जन्नत जी वणी थी राह जंहिंखे भी भलारी साई औरत हया परदेसा औरत खे ख़ुदा बख़्शींदो अज़मत ख़ुदा तलक़ीन परदे जी कई क़ुरान में आहे करनि थियूं जेके भी परदो उन्हनि ते रब जी रहमत करनि थियूं जेके भी परदो उन्हनि ते रब जी रहमत पढ़ो क़ुरान क़ादिर जो सिखो तालीम इस्लामी पढ़ो क़ुरान क़ादिर जो सिखो तालीम इस्लामी पढ़ी थियो आलिम्याणियूं सभु शरीयत में बरकत पढ़ी थियो आलिम्याणियूं सभु शरीयत में बरकत हया परदेसा औरत खे ख़ुदा बख़्शींदो अज़मत जे घरड़ने खां हलो ॿाहिर त चादर वेड़े पोइ निकिरो जे घरड़ने खां हलो ॿाहिर त चादर वेड़े पोइ निकिरो निगाहुनि खे झुकाईंदो अव्हां जी इन में गैरत निगाहुनि खे झुकाईंदो अव्हां जी इन में गैरत छॾो ठुकराए अंग्रेज़नि यहूदनि जे फैशन खे छॾो ठुकराए अंग्रेज़नि यहूदनि जे फैशन खे पायो वेस इस्लामी अव्हां खे कई हिदायत अबे ऐं माउ पंहिंजीअ जो कयो दिलि सां अदब अजड़ियूं अबे ऐं माउ पंहिंजीअ जो कयो दिलि सां अदब अजड़ियूं हलो घर में बि सुहिणो थी दसी सुहिणी नसीहत कई शहज़ाद मीराणीअ हिदायत शाइरीअ में मञो जंहिं मुस्तफ़ा जो दॻो भली उन जी थी क़िस्मत शरीयत ते हलो अजड़ियूं अव्हां जी इन में इज़्ज़त हया परदेसा औरत खे ख़ुदा बख़्शींदो